पंजाब की इतलात वारी वसीर अज़मा बुखारी चयो आहे त कंहिंजी मोहब्बत में एतिरो अॻिते न निकिरी वञो जो मुल्क जी बर्बादी नज़र न अचे। एहतजाज कंदड़नि वाज़े ॿुधाए छॾियो आहे त मरण माराइण रियासत ख़िलाफ़ जहाद करण अची रहिया आहिनि। चई त संदन वटि प्लान A, B ऐं C आहे। हू ॿुधाइण चाहिनि था त रियासत वटि A खां Z ताईं समूरा प्लान हूंदा आहिनि। गुज़िरियल लॉन्ग मार्च ते ख़ैबर पख्तूनख्वा 81 करोड़ रुपया ख़र्चिया हुआ। हाणे चयो पियो वञे त अव्हां 58 करोड़ रुपया ॾियो, पोइ ॻाल्हियूं थींदियूं। हर MA ऐं MPA खे 2-4 लख रुपया ॾिना पिया वञनि। मुल्की दिफ़ाई नुमाइश एजाज़ 2024 कराची में जारी। 4 ॾींहनि जी दिफ़ाई नुमाइश में 350 खां वधीक परॾेही वफ़दनि जी शिरकत। नाकारा जहाज़ खे कराची खां हैदराबाद मुंतकिल कयो पियो वञे। डायरेक्टर ट्रांसपोर्ट कंपनी जो चवणु आहे त जहाज़ खे $128 बिलियन जी मदद सां मुंतकिल कयो पियो वञे। गुज़िरियल जहाज़ जी भेट में हीउ जहाज़ वॾो आहे। सुभाणे राति ताईं हैदराबाद पहुची वेंदो। प्रोजेक्ट डायरेक्टर जो चवणु आहे त जहाज़ खे मलीर नेशनल हाईवे खां घारे ऐं ठटे रस्ते हैदराबाद CAG ट्रेनिंग सेंटर मुंतकिल कयो पियो वञे। पंजाब में स्मॉग में घटिताई बाद लाहौर समेत सॼे सूबे में तालीमी इदारा खुली विया। शागिर्दनि ऐं उस्तादनि जे लाइ मास्क पाइण लाज़मी करार ॾिनो पियो। स्कूलनि में रांदियुनि समेत ॿियनि सरगर्मियुनि ते मुकमल पाबंदी लॻाई वई। नेटवर्क जे सॾ ते 1 दिसंबर ते मज़हबी भाईचारो असांजी सकाफ़त सिंधु दरिया असांजी मशर जे सिरे हेठि ऐलानियल सकाफ़ती ॾिहाड़ो वेझो ईंदे तयारियूं जारी। नंढनि वॾनि शहरनि में अजरक ऐं टोपिन जे विकिरे में इज़ाफ़ो। सकाफ़ती शयुनि जा स्टॉल क़ाइम। थड़ी मोहब्बत जो ॻोठ बोथरो में हथियारबंदनि जी फायरिंग, नौजवान क़तल, संदसि सोट ज़ख़्मी। हथियारबंदनि गोलियूं हणी काशिफ अली ॾहर खे क़तल ऐं मेहरान ॿहर खे ज़ख़्मी करे छॾियो। नए दरे वेझो मोरिया ऐं आकाणी तकरार तां ज़ख़्मी थियल नौजवान लाड़काणे जी अस्पताल में फ़ौत। शाहनवाज़ उर्फ़ ताऊ मोरियो ज़ख़्म जा सुर नज़रंदे दम ॾिनो। मार्जूलनि जो अंग वधी 4 थी वियो। ऐं पनियाकल जे ॻोठ भेलावर में हाई स्कूल जे प्लाट मां नौजवान जो लाश शत। मक़बूल घोटकी जे ॻोठ ऐं ड्रागो वासी बख़्तियार चाचड़ तौरु सुञाणप। लाश अस्पताल मुंतकिल। गुडू थर्मल पावर हाउस मां तारूं चोरी करण दौरान ज़ख़्मी थियल 4 ॼणनि मां 2 फ़ौत। 2 जी हालत गंभीर जोगी। ज़ख़्मी अब्दुल सत्तार शेर ऐं सैफुल्लाह मलिक मुल्तान जे अस्पताल में इलाज दौरान दम ॾिनो। सड़ी ज़ख़्मी थियल आशिक़ मलिक ऐं ज़हूर मलिक जी हालत गंभीर जोगी। पीपल्स पार्टी बाज़ाब्ता तौर पार्लिमानी पब्लिक अकाउंट्स कमेटी की सरबराही घुरी वरिती। पीपल्स पार्टी के सेनेटर सलीम मानफीवाला जो क़ौमी असेंबली के स्पीकर अयाज़ सादिक खे ख़त। पार्लिमानी ज़रियनि जो चवणु आहे त PSC मेंबरनि जी रिक्विज़िशन ते इजलास घुराइण जो मुतालबो। स्पीकर जो इजलास न घुराइण जी सूरत में पीपल्स पार्टी जो पाण इजलास घुराइण जो इशारो। मुस्लिम लीग नून PSC जे सरबराही जे लाइ पीपल्स पार्टी जी हिमायत जो इशारो ॾेई छॾियो। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जिल इनाम मेमन चयो आहे त 24 नवंबर ॿीहर अवाम खे यरगमाल बणाइण जी कोशिश कई पई वञे। अवां हथियारनि जे ज़ोर ते हुकूमत खे यरगमाल बणाए नथा सघो। कुझु माण्हू ख़ुशफ़हमी में आहिनि त डोनाल्ड ट्रंप PTI बानी खे आज़ादु कराईंदो। नौजवान नस्ल जी हौसला अफ़ज़ाई ज़रूरत बणिजी चुकी आहे। दुनिया नौजवाननि जी आइडियाज़ सां मसइला हल करे रही आहे। नौजवान नस्ल सोशल मीडिया के सुठनि कमनि लाइ इस्तेमालु करे। नौजवान नस्ल सोशल मीडिया के घटि वधि ॻाल्हाइण ऐं कार गंद लाइ इस्तेमालु न करे। सिंध वाहिद सूबो आहे ते विंड कॉरिडोर आहे। थर जे कोयले मां सस्ती बिजली पैदा कई पई वञे। ट्रांसपोर्ट सेक्टर में सिंध हुकूमत तमामु घणो कमु कयो आहे। मुल्क में पहिरीं पिंक बस सर्विस सिंध सरकार शुरू कई। कराची में येलो लाइन BRT जो कमु शुरू थी चुको आहे। पंहिंजी मोहब्बत में एतिरो अॻिते न निकिरी वञो जो मुल्क जी बर्बादी नज़र न अचे। एहतजाज कंदड़नि वाज़े ॿुधाए छॾियो आहे त मरण माराइण रियासत ख़िलाफ़ जहाद करण अची रहिया आहिनि। चई रहिया आहिनि त संदन वटि प्लान A, B ऐं C आहे। हू ॿुधाइण चाहिनि था त रियासत वटि A खां Z ताईं समूरा प्लान हूंदा आहिनि। गुज़िरियल लॉन्ग मार्च ते ख़ैबर पख्तूनख्वा 81 करोड़ रुपया ख़र्च थिया हुआ। हाणे चयो पियो वञे तव्हां 58 करोड़ रुपया ॾियो, पोइ ॻाल्हियूं थींदियूं। हर MNA ऐं MPA खे 2-4 लख रुपया ॾिना पिया वञनि। पंजाब जी इतलात वारी वज़ीर अज़मा बुखारी जूं लाहौर हाई कोर्ट में मीडिया सां ॻाल्हियूं। सिंधु दरिया मां नवां केनाल कढण ख़िलाफ़ सिंध तरक़ी पसंद पार्टी जे सॾ ते सकरन बाईपास ते शामियाना लॻाए धरणो। मुख़्तलिफ़ शहरनि खां धरणे में शिरकत लाइ SDP कारकुननि जे काफ़िलनि जी आमद। बाईपास जे ॿिन्ही पासनि खां केतिरियुनि गाॾियूं बीठी वयूं।
ट्रैफिक के आमरी पुल का इंडस हाईवे ता हैदराबाद माण्हू पे वञे। मुल्की दिफ़ाई नुमाइश आइडियाज़ 2024 कराची में जारी। 4 ॾींहंनि जी दिफ़ाई नुमाइश में 350 खां वधीक परॾेही वफ़दनि जी शिरकत। ॾाढी मोहबत वेझो ॻोठ बोथरो में हथियारबंदनि जी फायरिंग, नौजवान क़तल, संदसि सोट ज़ख़्मी। हथियारबंदनि गोलियूं हणी काशिफ अली ॾहर खे क़तल ऐं मेहरान ॾहर खे ज़ख़्मी करे। नए तेरे वेझो मोरिया ऐं आगानी तकरार तां ज़ख़्मी थियल नौजवान लाड़काने जी अस्पताल में फ़ौत। शाहनवाज़ उर्फ़ ताऊ मोरियो ज़ख़्मनि जा सूर नसण ते दम ॾिनो। मार्च वेलनि जो अंगु वधी चार थी वियो। ऐं पाकिस्तान समेत सॼी दुनिया में ॿारनि जो आलमी ॾींहुं मल्हायो पियो वञे। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में तक़रीबूं, सेमिनार ऐं रैलियूं।